आगाह कंदा हलूं। हैदराबाद जे बी सेक्शन पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबले दौरान हिक ॾोहारीअ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान जाबदार नौमान उर्फ़ मुंडा खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल जाबदार ख़िलाफ़ बी सेक्शन थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। आगाह करे रहिया हूं। अहम ख़बर ॾियूं पिया। हैदराबाद जे बी सेक्शन पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबले दौरान हिक ॾोहारीअ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान जाबदार नौमान उर्फ़ मुंडा खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल जाबदार ख़िलाफ़ बी सेक्शन थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। सिनेमा खे आगाह कंदा हलूं। हैदराबाद जे बी सेक्शन पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबले दौरान हिक ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान जाबदार नौमान उर्फ़ मुंडा खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल जाबदार ख़िलाफ़ बी सेक्शन थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। हैदराबाद जे बी सेक्शन पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबले दौरान हिक ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर शबीर अबड़ो लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जो फौरन सां मुबैना मुक़ाबलो थियो आहे। मुक़ाबले दौरान पुलिस हिक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त यूनिट नंबर 10 जी बिस्मिल्ला एक्सटेंशन वारे इलाइक़े में वारदात जी नियत सां बीठल ॿिनि फौरन सां मुक़ाबलो थियो। पुलिस जी दावा आहे त फौरन पुलिस खे ॾिसंदे फायरिंग कई। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु फोरू ज़ख़्मी थियो ऐं हिकु फ़िरार थी वियो। पुलिस मूजिबि फोरू जी सुञाणप नौमान उर्फ़ मंडा आराई तौर थी आहे। संदसि कब्ज़े मां टीटी पिस्टल ऐं मैगज़ीन मिलियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार ज़ख़्मी फोरू खे इलाज लाइ हैदराबाद जी इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे ज़रियनि ॿुधायो त बी सेक्शन पुलिस फोरू जो रिकॉर्ड पधिरो न कयो आहे। पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी ॾोहारी अॻु में ई पुलिस वटि गिरफ़्तार हो, जंहिंखे ॼाणल इलाइक़े में गोलियूं हणी मुबैना मुक़ाबले जी दावा कई पई वञे। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।